पीर त मुंहिंजो बादशाह हो, पीर त मुंहिंजो बादशाह जंहिंजा वली सभु वज़ीर, पीर त मुंहिंजो बादशाह जंहिंजा ॾानी ॾेह सुजन, हलियो तंहिं हबीब खे था सवें सलाम कन। मोह मिठा मोहब्बत से मूंखे शाल मिलन, उकीर मुंहिंजे अरवा के आहे संदी सगोरन। पिंजरो पाक रसूल जो पिंजरो पाक रसूल जो मूंखे पसायो प्रियन। एॾो गुन कन गोलीअ सां, एॾो गुन कयो गोलीअ सां मुंहिंजे सगोरन। जंहिंखे वहदत वाई वात में से तबी ना बोली कन, जंहिंखे दीन कलमू दिल ते से त एॾो रुख रखन। उल्हा देता मर चाहे हो, उल्हा देता मर चवे मूंखे अचे पई बूंद बलन। नेक निगईंदई नूर दई मूंखे नींदा बलारा बेशतन। वो आऊं बि रचियासि तिन हो, जेको मूं खटी ॾिठावा खुंब ते किताब लिखे तो त हिकिड़ी माई हुजे थी, जंहिंखे हिकिड़ो पुटु हुजे थो, ऐं दरिया पार वञी पंहिंजे पुट जो मंगणो कयाई। थोरनि घणनि ॾींहंनि खां बाद पुट जी शादी जी तयारी कयाई। शादी करे जॾहिं वापसि मोटी त ॼञ सुधो ॿेड़ो गर्क थी वियो। माईअ खे हिकु पाटीअ जी तख़्तो हथ अची वियो, जंहिंमें तरी दरिया खां पार वञी पई। उते वेही रही वीचारी इंतजार पई करे। पीरान पीर दस्तगीर जी यादगिरी अची वियसि। वो कीअं? ही पीरान पीर दस्तगीर जो बचपन जो दास्तान है। किताब लिखे तो त पीरान पीर दस्तगीर नंढो जॾहिं हुजे तो त पंहिंजे हुकुम सां बच्चन खे जंगल में मारे ऐं अलाह पाक खां न्याज़ वठी वरी ईंदो। जंहिंखे बच्चे खे हथ में ॾींदो त उहो बच्चो वरी ज़िंदो थींदो। उन वक़्त में हिकिड़ी माई हुजे थी, उन माई खे हिकिड़ो पुटु हुजे थो। किताब लिखे तो त उहो छोकिरो मरी वञे थो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जिन छोकिरनि खे मारे वेंदो, उहे छोकिरा कुॾंदा भॼंदा पिया आया। जा खणी ॾिसनि त माई रोए पई। माई खां पुछां वे मां ॾे ख़बर तूं छो रोई थी? माई चवण लॻे बचाओ मुंहिंजो हिकिड़ो पुटु हो जेको मरी वियो, इन लाइ रोआं थी। बच्चा चवण लॻा मां तूं रो न, हाणे पीरान पीर दस्तगीर जो टाइम थियण वारो आहे। असांखे फिलहाणे जंगल में मारे वञे थो ऐं अलाह साईं खां न्याज़ वठी वरी असांखे ॾे थो, असीं ज़िंदा थी वञूं था। जंहिं वक़्तु असांखे मारे वेंदो तूं पंहिंजे छोकिरे खे असांजे विच में लाड़े वञिजे। जे ज़िंदो थियो त हितां ज़िंदो थींदो, जे न त मरी त हूअं ई वियो आहे। माई ॾिठो ठीकु आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो टाइम थियो, बच्चनि खे जंगल में मारे अलाह पाक ना वियो न्याज़ वठण। इन माई छा कयो, पंहिंजे पुट खे उन छोकिरनि जे विच में रखी हली वई। ॾिठई मोह त हूअं ई आहे, जे बतो त हितां ठीकु आहे, जे न त पोइ अलाह मालिक। किताब लिखे थो त पीरान पीर दस्तगीर अल्लाह साईं का जॾहिं न्याज़ वठी वापसि अचे थो, जंहिं बच्चे खे हथ में ॾे त सभु को बच्चो वरी ज़िंदो थी वञे। पर जॾहिं हिन जे मथे आयो, चई दोस्त यार तूं त मुंहिंजो मारियल न आहीं, तूं अल्लाह साईं जो मारियल आहीं।
पर ही पीरान पीर दस्तगीर जो आसान हुआ उथी मथे थी तो वो बच्चो मोल वरी ज़िंदो थियो। इहा कंहिं बेईमाननि खे ख़बर पई त पीरान पीर दस्तगीर अल्लाह साईं जे गुजन में हथ विधो। सो पीरान पीर दस्तगीर जे वालिद साहब खे चवण लॻा त साईं तुंहिंजो छोकिरो पंहिंजा मारियल त हूअं पियो उथारे पर अल्लाह साईं जा मारियल बि उथारे थो। तंहिंखे पीरान पीर दस्तगीर जो वालिद साहब गरम थी वियो। ॾिठई त इहा तमामु ॻाल्हि ग़लति आहे। सो लठ खणी निकितो घर खां त अॼु मां पीरान पीर दस्तगीर खे मारींदुसि न छॾींदुसि। छो त अल्लाह पाक जे गुजन में हथ थो विझी। पीरान पीर दस्तगीर बीठो हुजे त वालिद साहब खे ॾिसी भॼे थो। ॾिठई बाबा मूंखे अॼु मारींदो। पीरान पीर दस्तगीर अॻियां ऐं वालिद साहब पोयां भॼंदो पियो वञे। जां खणी ॾिसे त हिकु मुक़ाम आहे। उन मुक़ाम ते पीरान पीर दस्तगीर हकल कई त मुर्दऊं भॼो। जेकॾहिं न त बाबा मूंखे मारींदो तव्हांखे मारींदो। किताब लिखे थो त पीरान पीर दस्तगीर अॻियां ऐं उहो मुर्दा जेतिरा सभिनी खे खफण कंद में यकी रुॻी अछ थी वई मुर्दनि जी। ते पीरान पीर जे वालिद साहब चयो त बाबा बस। चई बाबा जेकॾहिं बस न करीं त क़यामत सुधो ई मुर्दा यको पिया ढोड़नि। सो माईअ खे उहो दास्तान यादि अची वञे थो त पीरान पीर हेॾो ओलिया आहे। छो न मां अॼु हुनखे अकल कयां त शायदि मुंहिंजे पुट जो ॿुॾल ॿेड़ो निकिरी अचे दरिया खां। तंहिं ते अकल करे थी चवे थी त मुंहिंजा पीरान पीर हे मुंहिंजा पीरान पीर दस्तगीर मूं तुंहिंजो हेॾो नालो ॿुधो तूं हेॾो ओलिया आहीं पर जेकॾहिं मुंहिंजे पुट जो ॿुॾल ॿेड़ो मूंखे ॿाहिरि कढी ॾे त मां ज़िंदगी भर तुंहिंजी मुरीदियाणी थी गुज़ारियां। किताब लिखे थो त माई दुआ घुरी अञा बस करे ई कान त हिकु पीर मर्द अची मथां सलाम फेरियो। ए अम्मा सलाम वालेकुम। माई चइबा वालेकुम सलाम। माई खां पुछई अम्मा ॾे ख़बर तूं छो रुई थी। माई चवण लॻी अबा मुंहिंजो हिकिड़ो पुटु हो जंहिंजो दरिया पार मां वञी मङणो कयो ऐं थोरनि घणनि ॾींहंनि खां बाद मूं शादी जी तयारी कई। शादी करे जॾहिं वापसि मोटियसि त दरिया जे विच में ॿेड़ो ॿुॾी वई। मूंखे हिकु पटी अथई पाटीअ जी जंहिंमें मां तरी वञी ॿाहिरि पियसि। पीर मर्द पुछा करण लॻो अम्मा तूं मुरीदियाणी कंहिंजी आहीं। माई चवण लॻी अदा मां मुरीदियाणी आहियां पीरान पीर दस्तगीर जी। पीर मर्द चवण लॻो त मां पीरान पीर दस्तगीर जी मुरीदी छॾे ॾे। तूं मुंहिंजी मुरीदियाणी थी त मां तुंहिंजे पुट जो ॿेड़ो ॿाहिरि कढी ॾियां सूदो। माई चवण लॻी अबा इहो त मुंहिंजो हिकिड़ो पुटु हो जंहिंजो हिकिड़ो ॿेड़ो गर्क थी वियो पर अहिड़ा जेकॾहिं मुंहिंजा 100 पुट हुजनि 100 ॿेड़ा गर्क थियनि तॾहिं बि पीरान पीर दस्तगीर जा मुरीदी न छॾियां। उहो केरु हुजे तो पीरान पीर पाण हुजे तो ऐं माई जो आज़मूद वठे तो ईमान ॾिसे तो ऐं बिस्मिल्लाह करे दरिया में हथ हुजई त ॿुॾल ॿेड़ा ॿाहिरि निकिरण लॻा। जॾहिं हुन माई जे पुट जे ॼञ जो ॿेड़ो ॿाहिरि निकितो चई अबा बस। चई मां जेकॾहिं बस न करीं त क़यामत सुधो ॿुॾल ॿेड़ा पिया ॿाहिरि निकिरनि। दिलों दस्तगीर खे दिलों दस्तगीर खे जॾहिं को सवाली सॾ करे अल्लाह पाक जो कसम पीरान पीर दस्तगीर खे सची नियत सां तूं अकल कर। भले जंग हुजे चाहे जबल हुजनि हकल सां हाज़िर थियण वारो मुर्शिद आहे। वॾी हस्ती साईं इनखे जेको न मञींदो सो बेपीर आहे। दिलों दस्तगीर खे हो दिलों दस्तगीर खे जॾहिं को सवाली सॾ करे त हकल में हाशिम शाह चवे बिलो बिलो वीर वरे पाण तोड़े पंध परे हो तब माड़ कभी मुरीदन डाला हो मियां। तो माई चवे थी
उस्ताद जोड़ी मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे ओ मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे पर इनखे जेको न मञींदो वो जेको न मञींदो सो छा आहे सजमान ॿुध सो इनखे जेको न मञींदो बेपीर आहे ओ मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे जेको न मञींदो जेको न मञींदो जेको न मञींदो बेपीर आहे मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे सो अजल सो हो अला सो वेरी सो वाहरो सो पिरी सो पसा सो हेडा सो होडा वरी सोई मन वसे तिनी संदे सो जरे वरी सोई सो पसे पाणी जल जलालहू पाणी जल जलालहू वरी पाणी जान जमाल पाणी सूरत पिरीअ जी वरी पाणी हुस्न ख़याल पाणी पीर मुरीदी थिए वरी पाणी पाण ख़याल पाण सो सबोई हाल हो त मज़ो ई मालूम किरी पई कदमन ते रखड़ी वेचारियो पिछो दे भला साओ किरी पई कदमन ते रनड़ी वेचारी ओ बिछो दे दिलासा ओ इहा जयाई को भले कयूं भलायूं हो भले कयूं भलायूं भले कयूं भलायूं भला भाग बाहियो जो पीर झेलानी वो दस्तगीर आहे जो पीर झेलानी वो दस्तगीर आहे जेको न मञींदो जेको न मञींदो जेको न मञींदो बेपीर आहे मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे जेको न मञींदो जेको न मञींदो जेको न मञींदो बेपीर आहे मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे मुझो पीर झेलानी वो दस्तगीर आहे पीर त मुंहिंजो बादशाह पीर त मुंहिंजो बादशाह जंहिंजा वली सभु वज़ीर हलिया त हज़रत पीर ॾे बेली फ़ौजूं करे फ़क़ीर हलिया त हज़रत पीर ॾे हलिया त हज़रत पीर ॾे बेली फ़ौजूं करे फ़क़ीर
पाण दिलों दस्तगीर अल्लाह मुझा गम सब गलानिया कटिया मीरल महराज ते मुझो हाशमी हलियो मीरल महराज ते मुझो हाशमी हलियो अहमद आसमान जो वनी सरवर से लिखयो मलक मोहम्मद जाम के मुजादा वठी वयो मलक मोहम्मद जाम के हो मलक मोहम्मद जाम के वठी वही वियो ही बैत जरा गौर सां ॿुधो असांजे लसबेरे बलोचिस्तान जो शायर तमाम सोनो शायर थी गुजरियो हमर शेख उन जो बैत है जरा गौर सां ॿुधो मलक मोहम्मद जाम के मुजादा वठी वही वियो फकान काब कोसैना औ अदना त वनीरा रसियो हमर शेख चवे खटी मुरसल मोटी वाला तगची हुई दीवाल ओ बदी दौलत दुगना ओसे गाहे ओ बरनिया बदी दौलत दुकड़ा ओडे इंदी काए ओ दिसो वर वनिया में ओ बिची गा जगाए ओ भले कयूं भलायूं ओ भले कयूं भलाए भले कयूं भलायूं मुर्शद मनाए ओ मुर्शद मनाए जलानी ओ दस्तगी आए जलानी ओ दस्तगी आए चंड पैदा कौन हो सिज चंड पैदा कौन हो वरी न को सवाल जवाब न को हो काबो कबलोन वरी न को हो महताब न को हो दुर दरिया न को हो दुर दरिया वरी न का उछल हुई आब अलस्तो बिरब्बिकुम ते पिया पुछो हो जवाब ओ किथे जने अल्लाह साईं रूह मीसाक जे अंदर जमा कया रब पाक रूहन खां पुछा कई अल्लाह साईं ॻाल्हाइण खां पाक है पुछा कयाई त ॿुधाए तव्हांजो ख़ुदा केरु आहे रूहन चयो त कालू भला यानी मुंहिंजा अल्लाह साईं असांजो ख़ुदा तू ई आहीं ऐं तोखां सवाइ असांजो अल्लाह साईं ॿियो केरु न आहे हाणे अमर शेख ॻाल्हाए थो सो शाइरी हुनजी ॿुधो ॾिसो कहिड़ी सुहिणी शाइरी करे वियो आहे चवे तो तालस्तो बेरब्बिकुम अलस्तो बिरब्बिकुम ते प्रिय पुछो हो जवाब त तव्हांजो ख़ुदा केरु आहे रूहन चयो त असांजो अलाह तू ई आहीं
पर हमर चवे ही हिसाब ला मुझे मन तने वञो ओ आमद शाह उनी वस केड़ो सनाहे तेरा भलारो मोहम्मद जान आमद शाह उनी वट केड़ो थो सराए ओ तंहिंखां भलारो मोहम्मद जान रसूल पाक जो रुतबो जेको उनजी त ॻाल्हि बि आहे नबी त सभु नबी हुआ पर रसूल पाक जी ॻाल्हि अलहदा आहे 1,24,000 नबी थी गुज़रिया आहिनि तिंद महंदियार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी ख़तमुल मुरसलीन जंहिं ते कलमो राज थियो त ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह किताब लिखे थो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह साईं फरमायो आहे त मूं हिकु मिट्टी जो पुतलो करे ठाहियो पर रसूल पाक जो नूर 70,000 वरे अॻु कुतुब तारे में हो अल्लाह साईं ॻाल्हाइण खां पाक त मुंहिंजा मिठा मोहम्मद जेकॾहिं तोखे पैदा न कयां त मूंखे जग ठहण जी का बि ज़रूरत न हुई मूं पंहिंजी सॼी खुदाई तुंहिंजे मथे कुर्बान कई किताब लिखे थो त रसूल पाक जी त ॻाल्हि अलहदा आहे बाक़ी पीरनि जो अॻवान पीरान पीर दस्तगीर नबियुनि जो अॻवान रसूल पाक ऐं पीरनि जो अॻवान पीरान पीर आमद शाह उनी वटि कहिड़ो थो सराए पर तंहिंखां भलारो मोहम्मद जाम सो लंघाई दम लुत्फ सां वो लंघाई दम लुत्फ सां लंघाई दम लुत्फ सां कलमे सां कोठाए कलमे सां कोठाए मुझी जनानी वो दस्तगीर हाल मुझी जनानी वो दस्तगीर हाल